अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी ख़लक़स-समावाति वजअल फ़ीही सिराजल वहाजा वस्सलातु वस्सलामु अला साहिबित-ताज वल महराज व अस्हाबिहिल्लज़ीना कन-नुजूमि यहतदूना वसालिकल मिन्हाज फिद्दिराज अम्मा बाद फ़क़द क़ाल अल्लाहु तआला सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़्सल्लज़ी बारकना हौलहु लिनुरियहु मिन आयातिना इन्नहु हुवस-समीउल बसीर। पाक आए यो परवरदिगार जल शानहु जे पंहिंजे ख़ास पाने मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के ताज़ीम वारी यानी कैबतुल्लाह जी मस्जिद हराम खां रातो रात मस्जिद बैतुल मुक़द्दस ताईं सैर करायो जंहिं बैतुल मुक़द्दस जे चौक पेरी ज़ाहिरी ऐं बातिनी हिकमत रखाई अथऊं। बिरादरान इस्लाम महबूब खुदा हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के अल्लाह पाक जिन फज़ीलतन ऐं शरफ़न सां सर बुलंद फरमायो आहे तिन मां वॾी फज़ीलत खेनि हीअ मिली आहे जो अल्लाह ताला खेनि महराज करायो। इन महराज जो बयान मथे आयत में ॾिनल आहे। इन जो तफ़सीलवार बयान वॾनि किताबनि में आहे। मथे आयत में अल्लाह ताला इन महराज जे बयान में सुभान जे लफ़्ज़ सां शुरू कयो आहे। इन में हीअ हिकमत आहे जो रात जे थोरे वक़्त में मके शरीफ़ खां बैतुल मुक़द्दस ताईं सैर कराइण ऐं उतां सतनि आसमाननि ऐं अर्श कुर्सीअ ताईं नियण ऐं वरी उतां मोटी अचण जो कम अटकल 3 कलाकनि अंदरि थियण थोरे अक़ल वारनि खे सम्झणु मुश्किल आहे। अल्लाह पाक जे इल्म क़दीम में हो त केतिरा ई कम अक़ल उन ते ज़रूर एतिराज़ कंदा ऐं उनखे महाल ऐं नाशुनी सम्झंदा। तंहिं करे अल्लाह ताला सुभान जो लफ़्ज़ हाणे ज़ाहिर फरमायो आहे त अल्लाह ताला सभु कंहिं तरह जे कमज़ोरियुनि खां पाक ऐं मथां ईमान वारो आहे ऐं हर क़िस्म जे इज़्ज़त जी निस्बत खां मुक़द्दस ज़ात पाक में मथे आहे। इंसान सभु कंहिं ॻाल्हि खे पाण ते क़ियास करण ते हिरियल आहे। महराज जो क़िसो बि ज़ाहिर इंसानी ताक़त जे लिहाज़ ते बराबरि मुश्किल आहे पर अल्लाह ताला जी कुदरत इंसान जी ताक़त खां करोड़ें दफ़ा मथे आहे। खुदा ताला खे कंहिं बि कम लाइ फ़क़ति कुन यानी काफ़ ऐं नून जे इशारे जी देर आहे। सो अल्लाह ताला जे आॾो 3 कलाकनि अंदरि ज़मीन ऐं आसमान ऐं अर्श कुर्सीअ जो सैर कराइण बिल्कुलु आसान आहे। जेको बि इन में शक थो करे सो ख़ुदा पाक जी कुदरत खे नथो ॼाणे। तजुर्बे ऐं मुशाहिदे खे वठिबो त महराज जो वाक़िओ बिल्कुलु अक़ल जी मुआफ़िक़ आहे। अॼुकल्ह हवाई जहाज़ रेल मोटर जे ज़रिए केतिरा ई कलाक करे सघजनि था। पोइ जेकॾहिं हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन बुराक जे वसीले थोरे वक़्त में आसमाननि जो सैर कयो त इन में कहिड़ी मुश्किलात आहे। ईमान वारे लाइ त क़ुरान पाक ऐं हदीस शरीफ़ जी साबिती काफ़ी आहे। हक़ सभु हक़ हमद सभु हक़ ताला खे सदा सुबुह मसा थी भरी जंहिंजी नबियनि ऐं रसूलनि खे अता कल राय ख़ुदा जा सभई सुवां हक़ हर कंहिंखे ॾिनो नूरे हिदायत बेगुमान ख़ासि सभिनी खां ख़ासियतनि में मोहम्मद अरबी जंहिंखे महराज सां मनान ॾिनो अज़्वला आयो जिब्राईल वठी उन ॾे बहिश्तनि मां बुराक पुण कंजक करण मलक आया मला
मीरतंजड़ा जब वाट में पसंदे पहुतो मीर मस्जिद कार जे मंज मस्जिद कसाम तो मामत करे पढ़ाया नबियन के नमाज दाम जैसा तशरफ याबतिया उसरियो आलम बाला देवता इज़त सां पेशवाए जे ले पोए नबियो देविया मरहबा मीर जर के नबिय नियाज़ सां कई पुट कयो तंहिंखे वॾनि नबियनि चयो आओ वदा तख्त रफ़ रफ़ ते कई पोए सवारी सरवर हक़ ताला थियो मथे पाण संदसि रहनुमा उत पहुतो जित लोहनि ते लिखनि हुकुम कलम मौन जा आवाज़ भले जाम कननि साण ॿुधा न जिबरील परोड़ी न पैगंबर न रसूल जाता जमागे कई अहमद खे अता मोटियो अहल करम जे वटा मेहमान करीम नमत मजा तहक़ीक़ वठी जे तहफ़ा या खुदा मागा मुस्ताक के मोहम्मद सां मिलाए मौत जे वक्त संसवात में थिए सल्ली अला इन्नहु तारा जवादुन करीमुन मलकुन बर्रब रऊफ़ुर रहीम अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नउमिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अमालिना मन यहदिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु व नशहदु अन ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीका लहु व नशहदु अन्न सय्यदना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम अला सय्यिदिना व मौलाना व नबियना मुहम्मद व अला आलि सय्यिदिना व मौलाना व नबियना मुहम्मद सलातन तुदियना हक़ल अज़ीम अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व शफीना मुहम्मद व अला आलि सय्यिदिना मोहम्मद साहिल कुल करीम वसल्ले कज़ालिक अला जमील अंबिया वल मुरसलीन व अलाइता अजमईन बिरहमतिक या अरहमर राहिमीन मोहम्मद जा सहाबा मिलई भला खुसूसन ये चारई जागला खलीफा हुआ जे पैगंबर संदा दुखन में थिया की न तंहिंखां जुदा अवल गार ने यार न जो रफ़ीक खलीफो पैगंबर जो खासो खलीक अबू बकर सिद्दीक नालो संदस तिखो दवन ते बालो संदस सचो वार में यार शाने वो पैगंबर जो दिलदार जाने वो पियो यार आदिल उमर हो इमाम कुठो काफरन के जैसे मुदाम जियारो तह दीन इस्लाम के कयो फतह तेरू मैं शाम के इहो दीन जो सो अली जनाब उमर शाह अल्लाह खताबा वदा थिया शरफ शाह उस्मान जा जंहिं जोड़िया जुदा क़ुरान जा पैगंबर तां क़ुर्बान कयो मादत ग़रीबन यतीमन सां कयो बालत मिलिया तंहिंखे भई नूर आली नसब हया कयो जंहिंखां ख़ुदावंद रब शहनशाह आली लक़ब हो अली जो आली विलायत जवारिस वली पैगंबर जो दामाद ज़ौज बतूल चयो भाउ तंहिंखे मुहम्मद रसूल सखी शाह मर्दान मीर नजफ़ तीस शान वाला शाही शरफ़ शहीदन जा सरदार हसनैन भई मिठा मीर महदार हसनैन भई
बिनी पाक पीतो शहादत शराब प्यासे भई जन संजा शबाबा भले जाम जीवनत जहरा बतूर चयो देख बेदन मोहम्मद रसूल पैगंबर जा चाचा सगुरा जीब बलारा भई नूर नूरी अजीब मोहम्मद जा अतबा असहाब सब नबी जा मजाया रहबाब सब अमे नूर नूर नरा नूर नूर मिले पैगंबर जिहाद हुजूर आए पीर पीरान पीरन जो पीर भले ने कोने नहीं जो नदीर वो आए महबूब सुबहान जो दादिलो आए दयान जो वबैदुल्लाह फिल मुहाजिरीन वल अंसार व ताबिन al-akhyar ridwanullahi ta'ala alayhim ajma'in Allahumma ansur din Muhammadin sallallahu alayhi wa sallam Allahumma man fadl din Muhammadin sallallahu alayhi wa sallam ta'adul ba'dallah inna ya'mul bil adli wal ihsan wa ita'il qurba wa nahy anil fahsha'i wal munkar wal baghi ya'idhukum tadhakkarun udhkurullaha yadhkurkum wad'uhu yastajib lakum ويهديكم على ذكر الله تعالى الله أكبر وجل وعم وتم والله يعلم ما تصنعون